किथे पी तो चए त ये मुंहिंजी न्याणी कारी आ, किथे भाउ तो चए त ये मुंहिंजी भेण कारी आ, किथे मुड़ुस तो चए त ये मुंहिंजी ज़ाल कारी आ। दुनिया में अच्छो आहे केरु? इते जलसे में कहिड़ो आहे मोतबर जेको दावा करे त मां अच्छो हा, पर नंबर ते असां पंहिंजी न्याणीअ खे, पंहिंजी भेण खे, पंहिंजी ज़ाल खे शरई पर्दो ॾियूं। घर जूं जेके भी ज़रूरियात, घर जूं घुर्जूं, उहे सभु घर में पूरियूं कजनि। बे नंबर ते असांजे घर में को भी मर्द न अचे, न सौट, न मासात, न मारोट, न पुफाट। टे नंबर ते असांजे घर में मौसीकी, राग, ड्रामा, फिल्मूं न हुजनि। हाणे जेकर असांजी न्याणी, असांजी भेण, असांजी ज़ाल घर जे दरवाज़े खां ॿाहिरि बीही करे केॾे तके कंधारे मर्द सां ॻाल्हाए त पोइ तूं गोली हणीसि या गैरत आ। पर शरई पर्दो लभई न, गाह भी औरतूं कनि, लाबारा भी औरतूं कनि, बुआ जी भरी, पलाल जी भरी भी माई खणी अचे। असांजी न्याणी, असांजी भेण पनो अकिल ताईं धाॻल मर्दनि सां स्कूल ऐं कॉलेज वञे, धाॻा छोकिरा, धाॻा मर्द उन्हनि सां गॾु वेठी आहे। असां मुस्लमाननि जा घर ओताकूं लॻा पिया आहिनि, सॼे ॻोठ जा जवान मर्द उहे सभु चुल्हे ते वेठा आहिनि न्याणियुनि जे विच में। सॼो ॾींहुं असांजे घर में मौसीकी, राग, ड्रामा, फिल्मूं, मर्दनि औरतुनि खे उठ जे गोॾे जेतिरियूं मोबाइलूं। हाणे जेकर असांजी न्याणी, असांजी भेण, असांजी ज़ाल घर जे दरवाज़े खां ॿाहिरि बीही केॾे तके थी, कंहिंसां ॻाल्हाए थी त इहा कारी न आहे, कारोबार नंबर ते घर जो मालिक आहे जंहिं माहौल बनायो आहे। अकेली गाह ते पी वञे, बुआ जी भरी, पलाल जी भरी खणी पई अचे। उन वक़्त में हिनखे गैरत न पई अचे, ख़ुशि पियो थिए त मुंहिंजी ज़ाल मर्दाना माई आहे, सॼा कम कारियूं करे पई, रक्शे वारे सां, चुमची वारे सां अकेली स्कूल ऐं कॉलेज पई वञे। उन वक़्त में हिनखे गैरत न पई अचे। सॼे ॻोठ जा धाॻा मर्द, सौट, मासात असांजे घर में चुल्हे ते वेठा आहिनि न्याणियुनि जे विच में। उन वक़्त में हिनखे गैरत नथी अचे ऐं हाणे थी हिनखे गैरत अचे, तंहिंजे करे गैरत में पहिरें नंबर ते पंहिंजे मुंहं ते दागी मले, पाण खे गोली हणे, पोइ ॿिए खे गोली हणे। हुनजी ज़ाल का मरी वई, जो भुल में ॿी क़बर ते पियो कुल पढ़े। ॿिए माण्हू जो ॾिठो त फलाणी माईअ जे मथां इहो कुल थो पढ़े, त उते हिन ते इल्ज़ाम हई त इहा माई कारी आहे, जो हुनजो कारो आहे। मुअल माई ते कारण जो इल्ज़ाम वॾेरे चयो 10 लख रुपया भरे ॾे। हज़रत साईं हालेजी वारनि जा ख़लीफ़ा साईं पंहिंजे मदरसे में वेठा, कब्रिस्तान में 2 क़बरूं हुयूं, उन्हनि खे बाहि लॻी। 2 क़बरूं हुयूं, उन्हनि खे बाहि लॻी, जीअं खूरे मां धुओं निकिरंदो आहे, इएं क़बरुनि मां कारो कारो धुओं, बदबूदार गोश्त जी धप। साईं खे चयोसीं तालिबनि खे वठी हलो, क़ुरान पढ़ो, क़बरुनि खे बाहि लॻी। ई दाद लिगारे जो हर मुस्लमान तव्हांखे ॿुधाईंदो। साईं आया, अॼु क़ुरान पढ़ियूं, रब खां दुआऊं घुरियूं, या अल्लाह क़यामत में क़बर में जेको हिसाब करें तुंहिंजी मर्ज़ी आहे, हिते त बदनाम न करें, पोइ बदनाम थींदा। पीउ जे क़बर खे जो बाहि लॻे, माउ जे क़बर खे जो बाहि लॻे त बदनाम त पुट थींदा। तोखे मदरसे में पढ़ाईंदुसि, नौकरी जो मसइलो आहे, रोज़गार जो मसइलो आहे, घर कीअं हलाईंदो, शादी कीअं थींदसि। स्कूल में पढ़ंदो त नौकरी मिलंदसि, ऑफिसर थींदो। सिर्फ़ इन रोज़गार जे करे, माश जे मसइले जे करे पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम खां महरूम थो करे। इमाम कुर्तुबी फरमाए, इहो बि पंहिंजे औलाद जो क़ातिल आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो, इन औलाद जा हथ हूंदा, अबे अमा जी गिरबान हूंदी। रब खे चवंदा, रब्बना आतिहिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब वलअनहुम लानन कबीरा। या अल्लाह असांजो कहिड़ो ॾोह आहे,
डो त असांजे वॾनि जो आहे असांखे निमाज़ी बनाइणा असां निमाज़ी थी वञूं हा असांखे मदरसे में छॾींदा असां क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम बणिजी वञूं हा असां रुगो गाह न कंदा हुआसीं त लठियूं लॻंदियूं हुयूं स्कूल न वेंदा हुआसीं त मानी बंदि थी वेंदी ख़र्ची बंदि थी वेंदी पर मदरसे में क़ुरान पढ़ण जे लाइ न रहियासीं त ॿिया मूंखे मुंहं में घुंड बि कोन पियो असांजो ॾोह घणो आहे ॾोह हिननि जो आहे स्कूल थो वञे पुट त सुबुह जो उनखे अम्मा वेझाड़े थी तेल साबुण कजल क्रीमूं पाउडर किताब उनजा सेट थियल इस्त्री थियल लटा पई उनखे पाराए 50 रुपया उनजे खीसे में मां पई ख़र्ची विझे ऐं मदरसे में तालिब क़ुरान पढ़ण जे लाइ अचे थो त राति वारी कांच जेका पेशाब वारी आहे उहा बि अम्मा उनजी मटाईंदी न हथ धोईंदसि न मुंहुं धोईंदसि पलीत कांच सां बच्चो अचे मस्जिद में क़ुरान थो पढ़े उते 15,000 जुदा पिया ख़र्च कयो 5,000 ट्यूशन जा जुदा पिया ख़र्च कयो भला मदरसे में क़ुरान जी ट्यूशन कॾहिं पुट खे पढ़ाई अथव त सुबुह जो टाइम कोन्हे भला शाम जो मौली साहब अचु उतां में असांजे बच्चे खे सही नमूने सां क़ुरान पढ़ाए वञ क़ुरान जी असांखे ज़रूरत ई कान्हे का हाणे इहो पुट जो वॾो थींदो त इहो अबे खे सेज ते विहारे अबे अम्मा जे पेरनि जे हेठों जन्नत आहे फला तकुल लहुमा उफ रब फरमायो अबे अम्मा के उफ भी न चओ वला तनहरुमा उन्हनि खे झिड़क भी न ॾिजो वकुल लहुमा कौलन करीमा अबे अम्मा सां सोनो ॻाल्हायो प्यार ऐं मोहब्बत सां ॻाल्हायो हुमा नारुका औ जन्नतुका अबो अम्मा या त तुंहिंजे लाइ दोज़ख आहिनि या त तुंहिंजे लाइ जन्नत आहिनि अबे अम्मा जी ख़िदमत कंदो त पीउ मां तव्हांजे लाइ जन्नत आहिनि अबे अम्मा जी नाफ़रमानी कंदो त पीउ मां तव्हांजे लाइ दोज़ख आहिनि इहो अवाईं असां वाइज़ ॿुधो आहे उलमा खां जेका आयत मां तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे इन में अल्लाह ताला औलाद जा हक़ बयानु कया फरमाई वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक रब फरमायो बुख जे करे पंहिंजी औलाद खे क़त्ल न कयो इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैहि ने जो 5 मानूं बयान कयूं हन पहिरीं माना फरमाई वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक बुख जे करे पंहिंजी औलाद खे क़त्ल न कयो माना पंहिंजे न्याणियुनि खे मारियो न जीअं मक्के जा काफ़िर पंहिंजे न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न कंदा पंहिंजे न्याणीअ जी ॼमण ते नाराज़ थींदा न्याणीअ जी ॼमण ते लिकंदा वतंदा रब फरमायो मुसलमानों तव्हां ईअं न कजो कुरान तो फमवइज़ा बुश्शिर अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वज्हुहु मुस्वद्दन व हुव कज़ीम फरमाई जरा उन्हनि ज़ालिमनि खे ख़बर पवंदी त असांजे घर में न्याणी पैदा थी आहे तो उन्हनि जा मुंह कारा थी वेंदा कावड़ जा ढुक भरींदा पंहिंजे ॾंदल खे पिया कुरटींदा यतवारा मिनल कौमि मिन सूइ मा बुश्शिर बिह
फरमाई जंहिंखे न्याणी ॼमंदी वो लिकंदो वतंदो छुपंदो वतंदो मता केर मूंखे महिरो जे जंहिंखे न्याणी ॼाई आहे। अयुमसिकुहु अला हून कुरान तो फरमा जन घर में न्याणी पैदा थींदी उन घर में इजलास थींदा मीटिंगूं थींदियूं मशवरा थींदा चाचा तुंहिंजो मशवरो छा आहे मामा तुंहिंजो मशवरो छा आहे सौट मासाद तुंहिंजो मशवरो छा आहे रईस वॾा तुंहिंजो मशवरो छा आहे अयुमसिकुहु अला हून इन न्याणीअ खे छॾे ॾिजे पाले वॾो करे हिन जी शादी कराइजे अम यदुस्सुहु फित्तुराब या इन न्याणीअ खे ज़िंदा दफ़न करे छॾिजे। हाणे जो हाणे हिनखे मारे पूरे छॾिजे घणनि सूरनि खां हिकिड़ो सूर भलो आहे। कुरान तो फरमा अक्सर घर जा भाती न्याणीअ जा मिट माइट इहो मशवरो ॾींदा यदुस्सुहु फित्तुराब ज़िंदा दफ़न करे छॾियोसि। हाणे जो हाणे पूरो छॾियोसि जीअं सुबुह ताईं कंहिंखे ख़बर न पए त हिन घर में का न्याणी पैदा थी आहे। अला साअ मा यहकुमून मार पयो उन्हनि काफ़िरनि ते केॾा न पत्थर दिल हुया सख़्त दिल हुया जेके पंहिंजे मासूम न्याणियुनि जे बारे में अहिड़ा ख़तरनाक फ़ैसिला कंदा। अल्लाह से फरमायो वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इमलाक़ मुसलमानो तव्हां मीटिंगूं न रखिजो तव्हां इजलास न कोठाइजो ऐं अहिड़ा इजलास थियनि पिया कि न कोन पिया थियनि न्याणियुनि जे बारे में किथे पीउ थो चए त हीअ मुंहिंजी न्याणी कारी आहे किथे भाउ थो चए त हीअ मुंहिंजी भेण कारी आहे किथे मुड़ुस थो चए त हीअ मुंहिंजी ज़ाल कारी आहे। दुनिया में अच्छो आहे केरु हिते जलसे में कहिड़ो आहे मोतबर जेको दावा करे त मां अच्छो आहे। हाँ पर नंबर ते असां पंहिंजी न्याणीअ खे पंहिंजी भेण खे पंहिंजी ज़ाल खे शरई पर्दो ॾियूं घर जूं जेके भी ज़रूरियात घर जूं घुर्जूं उहे सभु घर में पूरियूं कजनि। बे नंबर ते असांजे घर में को भी मर्द न अचे न सौट न मासात न मारोट न पुफाट। टे नंबर ते असांजे घर में मौसीकी राग ड्रामा फिल्मूं न हुजनि। हाणे जेकर असांजी न्याणी असांजी भेण असांजी ज़ाल घर जे दरवाज़े खां ॿाहिरि बीही करे केॾे तके कंधारे मर्द सां ॻाल्हाए त पोइ तूं गोली हणीसि या गैरत आहे पर शरई पर्दो लभई न गाह भी औरतूं कनि लाबारा भी औरतूं कनि बुआ जी भरी पलाल जी भरी भी माई खणी अचे। असांजी न्याणी असांजी भेण पनो अकिल ताईं धाॻल मर्दनि सां स्कूल ऐं कॉलेज वञे धाॻा छोकिरा थाॻा मर्द उन्हनि सां गॾु वेठी आहे। असां मुसलमाननि जा घर ओताकूं लॻा पिया आहिनि सॼे ॻोठ जा जवान मर्द उहे सभु चुल्हे ते वेठा आहिनि न्याणियुनि जे विच में। सॼो ॾींहुं असांजे घर में मौसीकी राग ड्रामा फिल्मूं मर्दनि औरतुनि खे उठ जे गोॾे जेतिरियूं मोबाइलूं। हाणे जेकॾहिं असांजी न्याणी असांजी भेण असांजी ज़ाल
घर जे दरवाजे का बाहर भी केॾे तके थी कैसा ॻाल्हाए थी त इहा कारी न आहे कारोबार नंबर ते घर जो मालिक आहे जंहिं माहौल बनायो आहे। अकेली गाह ते पी वञे बुआ जी भरी पलाल जी भरी खणी पई अचे उन वक्त में इनखे गैरत न पई अचे ख़ुशि पियो थिए त मुंहिंजी ज़ाल मर्दाना माई आहे सॼा कम कारियूं करे पई रक्शे वारे सां चुमची वारे सां अकेली स्कूल ऐं कॉलेज पई वञे उन वक्त में इनखे गैरत न पई अचे सॼे ॻोठ जा धारिया मर्द सौट मासा त असांजे घर में चुल्ह ते वेठा आहिनि नियाणियुनि जे विच में उन वक्त में इनखे गैरत नथी अचे ऐं हाणे थी इनखे गैरत अचे तंहिंजे करे गैरत में पहिरें नंबर ते पंहिंजे मुंहं ते दागी मले पाण खे गोली हणे पोइ ॿिए खे गोली हणे। हाणे त तोहमत आम थी वई आहे एॾाई कंदकोट शिकारपुर जे कम बाद रात में बलोचिस्तान माण्हू चवनि पिया साईं दुआऊं घुरो अल्लाह ताला असांखे तोहमतुनि खां बचाए काथे कर्ज़ थियो घणो उहो अमराव कर्ज़ जो वठण जी लाइ आयुसि न वटि पैसा कोन हा जो कर्ज़ीअ खे ॾे कॾहिं पंहिंजे घर मां ज़ाल त हीअ कारी आहे इहो कारो आहे बस वॾेरे बि चयो बाबा 10 लख भरे ॾे हुन ते जंहिं ते इल्ज़ाम लॻो नी 10 लख भरे ॾे क़त्ल जो केस अञा घटि आहे कारा जे इल्ज़ाम में त सॼो घर सॼी ज़िंदगी जेका मिल्क ठाही सभु तबाह एॾाई ठुल जे पासे ॾे हिकिड़े अमराज में चोरी थी वई पहिरीं आया पेरों खणी वञी चोर जे दरवाजे ते वारदात पहुती मैं अंदर बदबदी पई आहे चोर जे घर में चोर उन वक्त में ज़ाल ॿाहिरि कढी त हीअ कारी आहे इहो पहिरीं मुंहिंजो कारो आहे वॾेरे फ़ैसिलो कयो त बाबा 10 लख उनखे भरे ॾे हाणे केरु पेरो खणाईंदो सुभाणे इंशाअल्लाह ये मुसलमान कुत्ता जेके पेरो था खणनि त कुत्तनि ते बि कारण जो इल्ज़ाम कंदा हिकिड़े अमरा चयोसीं असांजे इलाइक़े में उनजी ज़ाल का मरी वई सो भुल में ॿी क़बर ते पियो कुल पढ़े ॿिए माण्हू जो ॾिठो त फलाणी माईअ जे मथां इहो कुल थो पढ़े तो उत्ते इन ते इल्ज़ाम है तो या माई कारी आहे जो हुनजो कारो आहे मोल माई ते कारण जो इल्ज़ाम वॾेरे चयो 10 लख रुपया भरे ॾे हाणे कब्रिस्तान में कुल भी ख्याल सां पढ़ंदा कयो मथां पराइनि माइनि जे क़बरुनि ते वञी कुल पढ़ो माण्हू नाग खाधा पिया था घुरनि कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वल्लज़ीना यरमूनल मुहसनात सुम्मा लम यातू बिअरबाति शुहदा अल्लाह से फरमायो जेके पाक दामन औरतुनि ते तोहमत था हणनि त हीअ कारी आहे इन जो फलाणे मर्द सां ग़लति तालुक आहे नाजाइज़ तालुक आहे ई फलाणे सां ॻाल्हाईंदी आहे फलाणे सां कचहरी कंदी आहे ये सब तोहमतूं हल अल्लाह से फरमायो सुम्मा लम यातू बिअरबाति शुहदा जेकर केरु कहते तोहमत हणे त 4 शाहिद पेश करे घणा शाहिद 4 शाहिद भी आम रोल न जंहिंखे सॼो इलाइक़ो चवे त ही कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि अहिड़ा शाहिद हुजनि जेके बाज़ार में खाईंदा पीअंदा था वतन होटलुनि ते रस्ते में पकवान समोसा खाईंदा था वतन पिया अगरि रोलनि जी भी शाहिदी क़बूल न आहे हूअं 2 शाहिद जेकॾहिं केरु दावा थो करे त फलाणी ज़मीन मुंहिंजी आहे शरीयत चए थी 2 गवाह पेश कर
जेकॾहिं को दावा थो करे त फलाणो प्लाट मुंहिंजो आहे, शरीयत चए थी ॿ गवाह पेश कर। को दावा थो करे त या मैं या ढगी मुंहिंजी आहे, शरीयत चए थी ॿ गवाह पेश कर। पर जेकॾहिं को कहते तो मथो हणे, इल्ज़ाम थो हणे, कुरान थो फरमाए 4 गवाह पेश करे। उहे बि इहा गवाही ॾियनि त असां इहे ॾिठो आहे जीअं सराई सुरमदानी में हूंदी आहे, असां इहे इन्हनि ॿिन्हिनि खे ॾिठो आहे। जेकॾहिं 4 शाहिद नथा पेश कनि, कुरान तो फरमाए पहले नंबर ते उन्हनि खे सज़ा सज़ाई आहे, फजलिदूहुम समानीन जल्द 80 कोड़ा। 4 शाहिद पेश करे तो ठीक आहे, न तो उनखे 80 कोड़ा हणोसि। हिकिड़ी सज़ा उनखे इहा मिलंदी जेको तो मथो हणे, ॿी सज़ा वला तक़बलू लहुम शहादतन अबदा व उलाइका हुमुल फासिकून। कुरान तो फरमाए ॿी सज़ा इनजी आहे, भली 100 कुरान मथे ते खणी करे ॿिए दफ़े इहो ॻाल्हि करे त हिनजी शाहिदी क़बूल न पवंदी, इहो कूड़ो आहे। भली 100 कुरान मथे ते खणे तॾहिं बि हिनखे सचो न मञिजो, इहो कूड़ो आहे। इहो फासिक ऐं फाजिर आहे। छो त हिन सॼे ख़ानदान खे दागदार बनायो। हिकिड़ी औरत ते तुहमत आई, उहा सिर्फ़ हिन औरत ते तुहमत न आहे, उनजो मुड़ुस जी इज़त वई, औरत जे ससु सहुरे जी इज़त वई, औरत जे ॾेरनि जी इज़त वई, औरत जे भाइरनि जी इज़त वई, औरत जे पीउ माउ जी इज़त वई, औरत जे मामा में चाचनि जी इज़त वई, सॼे ख़ानदान जी इज़त खे इहो कमीनो बर्बाद थो करे। 4 शाहिद पेश करे तो ठीक आहे, न तो कुरान तो फरमाए 80 कोड़ा हणोसि। अड़ा वाक़िया थिया नबी जे ज़माने में। हिकिड़ो मुसलमान हुयो, नबी से वटि आयो, चई सही मां पंहिंजे बिस्तरे ते धागे मर्द खे ॾिसी आयो। समझो था कि न? चई मां पंहिंजे बिस्तरे ते धागे मर्द खे ॾिसी आयो हाँ। फरमायूं शाहिद पेश कर। चई से मां हिते कंहिंखे वठी अचां, ई त मुंहिंजी गैरत जो मसलो, मां कंहिंखे वठी अचे मथो बीहारियां, शाहिद कोई कोन्हे। नबी से फरमाए वे तुंहिंजे बारे में छा थो फ़ैसिलो अचे रब जो? सभु चओ सुभान अल्लाह। हुन पंहिंजे घरवारी ते तोहमत आई। ऐं हुन कूड़ त कोन ॻाल्हायो। अल्लाह ताला उन ई वक़्त में कुरान मजीद जी आयत नाज़िल कई, वल्लज़ीना यरमून अज़वाजहुम वलम यकुल लहुम शुहदाउ इल्ला अनफुसुहुम। रब फरमायो जेके पंहिंजे ज़ालुनि ते तोहमत था हणनि, कारण जो इल्ज़ाम था हणनि, शाहिद कोई कोन्हे, इल्ला अनफुसुहुम, बस पाण ई शाहिद आहिनि, ॿियो को शाहिद कोन्हे। हाणे उनजो तरीक़ेकार छा आहे, कीअं मसइले खे हल कजे? वशहादतु अहदिहिम अर्बउ शहादातिन बिल्लाह। सॼे ॻोठ जा माण्हू नंढा वॾा जवान कुराड़ा सभु गॾु थियनि, पोइ उहो जेको तोहमत थो हणे उहो मर्द बि अचे। जंहिं माई ते तोहमत लॻी आहे उहा माई बि आया पर्दे में पासे में विहारियो। हाणे हुनखे चइबो बाबा ॾे हवाल। उहो थो चए त मां हिन हालत में पंहिंजी ज़ाल खे ॾिठो आहे, शायदि कोई कोन्हे। कुरान तो फरमाए फशहादतु अहदिहिम अर्बउ शहादातिन बिल्लाह। पोइ 4 दफ़ा वो कसम खणंदो, छा जेको तोहमत थो हणे 4 दफ़ा कसम खणंदो त मां अल्लाह जी ज़ात जो कसम थो खणां, मां रब खे पंहिंजो शाहिद ऐं गवाह थो बनाया त इन्नहू लमिन सादिकीन। ये जेका मां तोहमत हई आहे इन में मां सचो आहियां,
मां इल्ज़ाम ना आयो मां सच्ची गाल थो कया वल खामिसतु अन लानतुल्लाहि अलैहि इन कान मिनल काज़िबीन पंजो दफ़ो चवंदो जेकर मां कूड़ो हां त पोइ मूं ते अल्लाह जी लानत आहे। ये 4 दफ़ा कसम इहो बि मंज़िल चइनि शाहिदनि जे आहे। हाणे हुनखे चइबो बाबा तूं हेॾे थी वे। हाणे उहा माई ईंदी जंहिं ते तोहमत लॻल आहे भले बुरके में बंदि हुजे हया में ॾे हवाल जेकर उहा माई चए थी त हा मूंखों ग़लती थी वई आहे मूंखों ॾोह थी वियो आहे तो पोत रब जो फैसलो अशेखतु अशेखतु इज़ा ज़नया फरजुमुहुमा शादीशुदा मर्द या शादीशुदा औरत जेकर ज़िना था कन उन्हनि जे मथां ज़िना साबित थी वई या पाण इकरार था कन त रब जो फैसलो उनखे पत्थरनि सां मारियो फरजुमुहुमा गोडन ते उन्हनि खे ज़मीन में बंद कबो पोइ सभिनी खे चइबो बाबा हणोसि पत्थर पत्थर हणोनि सिरोटा हणोनि जेका शइ तव्हांखे अचे को बुंड तव्हांखे हथ में अचे बुंड हणोनि लठ हणोनि जेसि ताईं मरनि न तेसि ताईं हिननि खे न छॾियो। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं कुतो छितू थींदो आहे त घर जो मालिक कुते खे डोड़ाए डोड़ाए मारींदो आहे। ही मर्द पंहिंजे हलाल घरवारी जे बावजूद पराए डंग ॾे थो निहारे हीअ माई पंहिंजे हलाल मुड़ुस जे बावजूद परावनि मर्दनि सां ग़लति तालुक थी रखे। अल्लाह थो चए इहे छिता कुता आहिनि इहे हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ न आहिनि। जे छिते कुते खे डोड़ाए डोड़ाए मारबो आहे इहे पत्थर हणी करे हिननि खे मारियो इहे हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ न आहिनि। दुआ कयो यो कानून अचे हिकिड़े ज़ानीअ खे इहा सज़ा मिले ॿुधायो ज़िना थींदी। नबी साईं जे 23 साल जे नबूअत जे तवील अरसे में हिकिड़ो केस थियो ज़िना जो सो बि पाण हुनजी इकरार कयो हिकिड़ी माई चइसि मूंखो गुनाह थी वियो आहे मूंखे पाक कयो। नबी साईं फरमा चढ़ी त कान थी आहे सभु चयो सुभान अल्लाह वॾी सज़ा आहे हिनजी। साईं जन ॿिए पासे ॾे मुंहुं फेरियो फरमाए हली वञ गुनाह तोखो न थियो आहे उहो थी चइसि मूंखो गुनाह थियो आहे। नबी से हुनखे लिकाइनि पिया छो त अल्लाह से फरमायो वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुंहिंजी सतारी वारी चादर जो कसम। नबी से ढकींदा 4 दफ़ा हुन इकरार कयोसि मूंखे गुनाह थी वियो आहे। नबी से फरमाया चढ़ी त कान्हे का जेकॾहिं हिकिड़ो मुस्लमान रुगो चवे त चढ़ी आहे तॾहिं बि उनखे सज़ा न मिले। हू इकरार पियूं कनि मायूं नबी से उन्हनि खे ढकिनि पिया ऐं तव्हां पंहिंजो पर्दो पाण पिया लाहियो। वो माई रोए थी कसम थी खड़े तो मां ना आया तव्हां था चओ बस तूं आई। उनखे हमल हुयो नबी से फरमायो ॿार ॼणे आहे ॾोह तो कयो आहे नंढड़े ॿार जो कहिड़ो ॾोह आहे। 9 महीना उहा माई हली वई जेकॾहिं न अची आहे त नबी से उनखे घुराइनि कोन आहे। 9 महीननि खां पोइ ॿार ॼाओसि वरी उहो ॿार नबी से वटि खणी आई चइसि हाणे मां ॿार ॼणियो आहे मूंखे पाक कयो मां हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ न आहियां। हू वरी पंहिंजे जिस्म मां हेॾो बेज़ारे त हिन मुंहिंजो जिस्म गुनाह कयो आहे हीउ मुंहिंजो जिस्म ज़मीन ते न फरमायूं तोखे जो सज़ा ॾियूं त हिन ॿार जी तरबियत कीअं थींदी वञी हिन ॿार खे पालीस पाण खाई पी सघे पोइ अचिजां। सभु चओ सुभान अल्लाह। बाबा रज़ा जी मुद्दत 2 साल आहे 2 साल हली वई 2 साल में माण्हू मरी वेंदो आहे त बि विसरी वेंदो आहे। नबी से पुलिस वारा त कोन बीहारे छॾिया हुन माई जे मथां त 2 साल पूरा थियनि हिन माई खे वठी अचो। 2 साल पूरा थिया वरी उहा माई ॿार खे खणी आई उनजे हथ में मानी जो टुकड़ो हुयो। साईं जन खे चइसि हाणे ही पाण खाई पी सघंदो
हाणे मुंहिंजी हिन खे ज़रूरत कान्हे का साईं मूंखे पाक कयो मूंखां गुनाह थी वियो आहे अल्लाह अकबर हालांकि हुनखे ख़बर हुई त इन जी सज़ा छा आहे ख़बर हुयसि या न त पत्थरनि सां मूंखे मारींदा जहिड़े माण्हूअ खे पत्थर हणी मारजे केॾी सज़ा आहे पर पोइ बि उहा माई चवे भई इहा सज़ा थोरी आहे आख़िरत जी सज़ा खां बची वञा ऐं हिकिड़ी माई खे पत्थर जो हणजनि त केॾी इहा ख्वारी आहे पर उहा मुस्लमान माई चए पई त इहा ख्वारी थोरी आहे आख़िरत जी ख्वारी खां मां बची वञा ऐं मुस्लमानो यादि रखो हिते जेकर असां तौबा न कईसीं माफ़ी न वरितीसीं क़यामत जे ॾींहुं ख्वारी थींदव पीउ खे पुटनि जे ॾाढो बदनाम कयो वेंदो पीउ साम्हूं बीठो हूंदो उनजी विडियो जारी थी वेंदी बाबा हाणे विडियो जारी था कनि ही भरिजे थो अहिड़ो पुट ऐं न्याणियूं बीठा हूंदा रब फरमाईंदो ॾिसो पंहिंजे पीउ खे ही तव्हांजे पीउ जा करतूत आहिनि ही तव्हांजे पीउ जो हाल आहे मां खे पंहिंजे बच्चनि जी ॾाढो बदनाम कयो वेंदो ॾिसो पंहिंजी अम्मा खे भेण खे पंहिंजे भाउरनि जी ॾाढो ज़लील कयो वेंदो उस्ताद खे पंहिंजे शागिर्दनि जी ॾाढो बदनाम कयो वेंदो ॾिसो पंहिंजे उस्ताद जा हाल तव्हांखे सम्झाईंदो पर अंदर नमूने सां हिन जा कहिड़ा नाजाइज़ तालुकात मुर्शिद खे मुरीदनि जी ॾाढो बदनाम कयो वेंदो ॾिसो पंहिंजे पीर ऐं मुर्शिद खे जंहिंखे तव्हां ॿिन्ही जहाननि जो बाबो सम्झंदा आहियो घर में न्याणियुनि जे विच में अची विहारींदा आहियो अॼु ॾिसो पंहिंजे मुर्शिद खे दुआ कयो अल्लाह इन ख्वारीअ खां बचाए वला तुख़्ज़िना यौमल क़ियामह इन्नका ला तुख़्लिफुल मियाद रब को हर वक्त दुआ करो या अल्लाह असा के दुनिया जी ख्वारी आखिरत जी ख्वारी को बचा बस उनवी से फरमानो से न के पत्थर पत्थर पिया उन के वो इंसान आ तकलीफ़ जो थींदी त नेठि भॼंदो हिकिड़े मुस्लमान उनखे को वॾो हुयो ऐं ज़ुबान मां कुझु गुथो लफ़्ज़ उनखे ॻाल्हाईंदा अलाह तोखे ढकियो तो पंहिंजो पाण खे ख़्वार कयो नबी साईं फरमायो छो थो इहे चवी छो थो इहे चवी लकता बतौबतन लौ कुसिमत नबी साईं फरमाइनि माईअ जी तौबा अल्लाह खे एॾी वञी वई आहे एॾी न माई जी तौबा रब खे पसंदि अची वई आहे जो जेकॾहिं न माईअ जी तौबा खे रब सॼे मदीने में तक़सीम करे त मदीने वारनि खे माफ़ी मिली वई माई जेकर चए थी तो मां गलती न कई आहे मां ॾोह न कयो आहे पोइ क़ुरान तो फमा वयदरउ अनहल अज़ाब अंत शहद अरबा शहादातिन बिल्लाह इन्नहु लमिनल काज़िबीन वो माई भी 4 दफ़ा कसम खणंदी चवंदी आहे मां अल्लाह जी ज़ात जो कसम खणी करे चवां थी मां रब खे पंहिंजो शाहिद ऐं गवाह थी बनाया त इन्नहु लमिनल काज़िबीन इजा मुते तोमत आई आयो कूड़ो आहे इहो छा आहे कूड़ो आहे वल खामिसत अन्न गज़ब अल्लाह अलैहा इन कान मिन सादिकीन पंजो दफ़ो चवंदी जेकॾहिं इहो सचो आहे त पोइ मूं ते अल्लाह जो गज़ब आहे क़ुरान तो फमा वयदरउ अनहल अज़ाब 4 दफ़ा माईअ इएं चयो हाणे हुन ते का बि सज़ा कान्हे का हाणे न मुड़ुस खे हक़ आहे जो हुनखे कारे करे मारे न भाउ खे हक़ आहे जो भेण खे कारे करे मारे न पीउ खे हक़ आहे जो न्याणी खे कारे करे मारे न वॾेरे खे हक़ आहे जो हिनखे सालनि जा साल के कोठी के हवेली में बंदि करे छॾे क़ुरान तो फरमाए हाणे हिन ते का बि सज़ा कान्हे का हाणे हिन जो मामिलो अल्लाह जे हवाले आहे रब ॼाणे इहा ॼाणे बाक़ी हाणे या माई हिन मुड़ुस जी न रहंदी हाणे या माई इन मुड़ुस जी न रहंदी इनखे शरीयत में लिहान चइबो आहे अज ख़ुदि ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में जुदाई थी वेंदी मर्दनि जे लाइ ज़ालूं खोड़ ज़ालुनि जे लाइ मुड़ुस खोड़
कि ही कहिड़ो तरीक़ो आहे जो हुनखो जंहिं तुमत हई आहे हुनखो 10 लाख रुपया वठो वरी माईअ खे मीजा ते पढ़ाए छॾियो। पोइ त मायूं त ख़ुशि थींदियूं त हिन मुख सां जान छुटी 10 लाख रुपया चटी पे। सही थो चवां या ग़लति थो चवां? असांजो दोस्त हुयो त पने आकिल जो हुयो, मां ॻोठ जो नालो नथो खणां, वरी सभु पुछा न कयो। पोइ ज़ाल मरी वियसि, पोइ चईंसि मूंखे हेॾाई कंद कोट जे पासे ॾे, चयूं त 80,000 रुपया खण त तोखे शादी था करायूं। 80,000 साईं मां खयां, ॾाड़ीअ खे बि कारो कयुमि, पटको पायो उते पहुतुसि वञी। चईंसि मां ओताक में वेठुसि, माईअ खे वठी आया। ये आड़ा मुसलमान बेगरत बन चुका है, ये मैं वापारी के दिखार बिया ढगी बकरी वापारी के दिखार बिया। ये मुसलमान पंहिंजो न्याणियूं ये पिया था दिखार। ही ओताक में वेठो आ, उन माई के वठी आया। तव्हांखे ॾिस तोखे पसंद अचे थी आहे। पछाड़ी में उन जा चप भी मथे खणी नंद भी ॾेखारनि था त बिगड़ंदी आहे या न। है फौजे मुसलमान, ये मुसलमानी है। चईसि उहा माई जो आई त रोए पई ज़ारो कतार। मां चयोमांसि छो थी रोई? मां ज़मींदार माण्हू आहियां, मां तोखे ख़ुशि कंदुसि, ॾुखियो न कंदुसि। त उन माई रोई करे चयो मौलवी साहब मुंहिंजो पीउ त ज़ालिम, मुंहिंजा ॿाहिरि त ज़ालिम, तूं ज़ुल्म छो थो करीं? तूं त नेक निमाज़ी तो ॾिसण में अची ॿाहिरि मूंखे लख रुपए में विकियो। 2 साल में मुड़ुस वटि हुयसि, 2 बच्चा उते मुंहिंजा रोंदा था वठनि, उन मूंखे तलाक बि न ॾिनी आहे, वरी ज़ुल्म करे मूंखे हिते विहारे, वरी 80,000 में तोखे था ॾियनि। पोइ मां तव्हां खां पुछां थो हिन क़ौम ते ख़ुदा जो अज़ाब अचे या न अचे? पोइ साड़ियुनि खे पपड़ जी बीमारी लॻे या न लॻे, वोवर खे अछी मक्खी लॻे या न लॻे, पोइ इमरान जहिड़ा कंदड़ असांजे मथां हुकूमत छो न कनि? ॾह लख में न्याणियूं पिया विकिणनि। 20 सालनि जी न्याणी 60 साल जे कुराड़े खे पिया ॾियनि पैसनि ते। भला 60 साल जो कुराड़ो आहे त हुनजे लाइ 40 साल 45 साल, भला का बेवा हूंदी या कान हूंदी? 10 लख न्याणी जी कीमत है। माने दाद लगाड़ी हुयसि, साईं मुफ्ती अब्दुल कादिर दाद लगाड़ी वारा तव्हां ॿुधा हूंदा, हज़रत साईं हाले जी वारनि जा ख़लीफ़ा। साईं पंहिंजे मदरसे में वेठा, कब्रिस्तान में 2 क़बरूं हुयूं, उन्हनि खे बाहि लॻी। 2 क़बरूं हुयूं, उन्हनि खे बाहि लॻी। जीअं खूरे मां धुओं निकिरंदो आहे, इहे क़बरुनि मां कारो कारो धुओं, बदबूदार गोश्त जी धप। साईं खे चयोसि तालिबनि खे वठी हलो, पोइ क़ुर पढ़ो, क़बरुनि खे बाहि लॻी। ये दाद लिगारे जो हर मुसलमान तव्हांखे ॿुधाईंदो। पोइ साईं आया, अचे क़ुर पढ़ियूं, रब खां दुआऊं घुरियूं, या अल्लाह क़यामत में क़बर में जेको हिसाब करें तुंहिंजी मर्ज़ी आहे, हिते त बदनाम न करें, पोइ बदनाम थींदा। पीउ जे क़बर खे जो बाहि लॻे, माउ जे क़बर खे जो बाहि लॻे त बदनाम त पुट थींदा। पुछा कयूं हिननि जो ॾोह कहिड़ो हुयो? चयोसि हिननि पंहिंजूं न्याणियूं विकियूं हुयूं पैसनि ते। पीउ माउ जी बददुआ लॻंदी आहे, बाक़ी न्याणियुनि जी पिट न लॻंदी। पोइ न्याणियूं वीचारियूं ॾुखियूं हुयूं, छा चवनि? राति ॾींहुं पीउ माउ खे पिटींदियूं हुयूं, या अल्लाह असांजे अबे अम्मा असांजा पैसा वठी करे पाण सुख में पिया गुज़ारनि, असांजी ज़िंदगी ज़हर कयो। या अल्लाह असांजे अबे अम्मा जे क़बर खे बाहि जो खूरो बना। उन न्याणियुनि जी पिट लॻी, पीउ माउ जे क़बर जे क़बरुनि खे बाहि लॻी, ऐं दूहो कारो माण्हुनि ॾिठो। हालांकि 20 सालनि जी न्याणी आहे, तव्हां हुनखे 20 सालनि जो मुड़ुस ॾियो था नी, छा नौजवान हुनजे हम उमिरि या हुनखो नंढो आहे, पोइ बि क़ुर नबी साईं फरमा ला तुजबर वला निकाह अल बिकरुल बालिग, निकाह ते इन न्याणी आकिल बालिग, उनखे मजबूर न कयो।
20 सालन जो मुर्स तो मिलेस या पाने का नंढो तो मुर्स मिलेस तॾहिं बि नबी साईं फरमायो उनखे मजबूर न कयो छो त सॼी ज़िंदगी उनखे निभाइणो आहे तव्हां 20 साल जी न्याणी खे 60 साल जो कुराड़ो था ॾियो या कंहिं तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे अल्लाह से फरमायो तव्हां ये गुनाह न कजो तव्हां मुसलमान आहियो वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक बुख जे करे पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो ॿी माना त पंहिंजे औलाद खे बुख जे करे क़ुरान जी तालीम खां महरूम न कयो जेको पीउ पंहिंजे औलाद खे माश जे मसइले जे करे क़ुरान जी तालीम खां महरूम थो करे त पुट खे मदरसे में पढ़ाईंदुसि नौकरी जो मसइलो आहे रोज़गार जो मसइलो आहे घर कीअं हलाईंदो शादी कीअं थींदसि स्कूल में पढ़ंदो त नौकरी मिलंदसि ऑफिसर थींदो सिर्फ़ इन रोज़गार जे करे माश जे मसइले जे करे पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम खां महरूम थो करे इमाम कुर्तुबी फरमाए इहो बि पंहिंजे औलाद जो क़ातिल आहे क़यामत जो ॾींहुं थींदो इन औलाद जा हथ हूंदा अबे अम्मा जी गिरबान हूंदी रब खे चवंदा रब्बना आतिहिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब वलअनहुम लानन कबीरा या अल्लाह असांजो कहिड़ो ॾोह आहे ॾोह त असांजे वॾनि जो आहे असांखे निमाज़ी बनाइणा असां निमाज़ी थी वञूं हा असांखे मदरसे में छॾींदा असां क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम बणिजी वञूं हा असां रुॻो गाह न कंदा हुआसीं त लठियूं लॻंदियूं हुयूं स्कूल न वेंदा हुआसीं त मानी बंदि थी वेंदी ख़र्ची बंदि थी वेंदी पर मदरसे में क़ुरान पढ़ण जे लाइ न रहियासीं त ॿिया मांखे मुंहं में घुंड बि कोन पियो असांजो ॾोह कहिड़ो आहे ॾोह हिननि जो आहे आतिहिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब असांजो अज़ाब बि हिननि खे कर वलअनहुम लानन कबीरा वॾी लानत जा हक़दार आहिनि जो असांखे क़ुरान जी तालीम खां महरूम करे उन्हनि अंग्रेज़नि कुतनि जी वञी तालीम ॾिनऊं केरनि अंग्रेज़ कुत्ता काड़ी उन्हनि वटि इंसानियत अंग्रेज़नि वटि उन्हनि ज़ालिमनि वटि कुतनि जे लाइ इस्पतालूं आहिनि कुतनि खे पाण सां गॾु खाराईंदा पाण सां गॾु सुम्हारींदा पर उन्हनि अंग्रेज़नि कुतनि जा पीउ मां कुराड़ा थींदा त पीउ मां खे घर मां कढी करे जानवरनि वारे थाणे में उछलाईंदा जीअं तव्हांजे पोख में कंहिंजी मेह कंहिंजी ढगी कंहिंजी ॿकरी पवंदी आहे पोइ लठियूं हणी वञी ढक में उछलाईंदा हो जानवरनि जे थाणे में उहे कुता अंग्रेज़ जेके चवंदा असां में इंसानियत आहे उन्हनि जा पीउ मां कुराड़ा थींदा त घर मां उन्हनि खे कढी वञी थाणनि में उछलाईंदा हाणे सरकार खे चवंदा आहिनि असां तव्हांखे पैसा ॾींदासीं इन्हनि कुराड़नि खे हिते रहायो घर में थुकूं था उछलाइनि घर में खंगनि था असांजी निंड था फिटाइनि केरु हिननि जी ख़िदमत कंदो मां तव्हां खां पुछां थो पैसनि ते सरकारी माण्हू पीउ मां जी ख़िदमत कंदा सुभाणे पुट वॾा था थी वञनि पोइ चओ था मौलवी साहब औलाद नाफ़रमान थी वियो औलाद खे असां रस्तो कहिड़ो वठिणो आहे औलाद खे असां रस्तो कहिड़ो ॾिनो स्कूल थो वञे पुट त सुबुह जो उनखे अम्मा वेझाड़े थी तेल साबुण कजल क्रीमूं पाउडर किताब उनजा सेट थियल इस्त्री थियल लटा पई उनखे पाराए 50 रुपया उनजे खीसे में मां पई ख़र्ची विझे ऐं मदरसे में तालिब क़ुरान पढ़ण जे लाइ अचे थो त राति वारी कांच जेका पेशाब वारी आहे उहा बि अम्मा उनजी मटाईंदी न हथ धोईंदसि न मुंहुं धोईंदसि पलीत कांच सां बचो अचे मस्जिद में क़ुरान थो पढ़े होॾे 10,000 स्कूलनि में फीसूं था ॾियनि हिते बच्चो मदरसे में थो पढ़े त 50 रुपया उस्ताद खे तॾियण जे लाइ मुस्लमान तयारु न आहे उते स्कूल में ज़ाल ऐं मुड़ुस ॿई 8 ॾींहं 15 ॾींहं बीठा त असांजे पुट पढ़ियो आहे या न मदरसे में कॾहिं आया हो उस्ताद खां पुछा केतिरो त असांजो पुट केतिरो पढ़ियो उते 15,000 जुदा पिया ख़र्च कयो 5,000 ट्यूशन जा जुदा पिया ख़र्च कयो भला मदरसे में क़ुरान जी ट्यूशन कॾहिं पुट खे पढ़ाई त सुबुह जो टाइम कोन्हे
भला शाम जो मौली साहब अच उता में असांजे बच्चे के सही नमूने से कुरान पढ़ाए वन कुरान की असांखे ज़रूरत ही काने का हाणे इहो पुट जो वॾो थींदो तो इहो अबे के सेज ते विहारे हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबा दे फ़कीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे हिकिड़ो कुरानो हुयो पुट के पढ़ाई मज़दूरी करे हार पा करे ऑफिसर कईंसि एक दफ़े ज़ाल खे चई त पटको भी मुंहिंजो खणी आ उ टायर वारी चौपल उनखे भी तेल हणी आ त मां पंहिंजे पुट जो रोब ॾिसी अचां पंहिंजे पुट जो दाबो ॾिसी अचां पटको छा हुयो इहो ॻाढ़ो अंगूशो लीकुन वारो हो पातई टायर वारी चौपल पॉलिश तो उनखे थींदी कान्हे कारो तेल उनखे हणी पी आयो पंहिंजे पुट जे ऑफिस में पुट जो पी खे ॾिठो त पटे वाले खे चईंदे न कुराड़े खे ॿाहिरि विहा पट्टे वाले कुराड़े की चए चाचा साहब तो चवे तो बाहर वेहो माली मसरूफ आ कुराड़े चयो बाबा साहब के चो तो मां तुझो पी आ पट्टे वाले के चने साहब जो मां पी आ यो मुझो पुटो आ अंधो थी वा छा कौन तो सुनाने छा पट्टे वाले वनी साहब के चयो सही ओ कुराड़ो तो चए तो मां इन जो पी आ तवा जो पी आ सही हो साहब अचे तो मां सुञाणा तो वाकई मुझो पी आ पर बाबो हिते वेंदो तो मुझी बेइज्जती थींदी मुझो रोब खत्म थी वेंदो पी पियो चए तो पुट जो रोब ॾिसां हू वरी बेईमान पियो ऑफिसर चए त हिते बाबो वेंदो तो मुझो रोब खत्म थी माण्हू छा चवंदा त साहब जो पी इहो पट्टे वाले वञी कुराड़े खे चयो त साहब तो चए त बाबे खे घर मोकिल मां उन राति ईंदुसि हिते ईंदो त मुंहिंजो रोब ख़त्म थी वेंदो ऑफिस में बाबो मुंहिंजी बेइज्जती कराईंदो या टायर वारी चौपल पाती पई आसि अंगूशो मथे में ॿधो पियो आसि मुंहिंजी बेइज्जती थींदी अबे खे जो इहे लफ़्ज़ पट्टे वाले चया तो बस दिल में रोई ॾिने चई अल्लाह इन ज़िंदगी खां मूंखे मौत भलो आहे ॿीहर मूंखे पंहिंजे बच्चे जे साम्हूं न आणिजा न मां हिन खे ॾिसण थो चाहियां न ही मूंखे ॾिसे बस इहे दिल में लफ़्ज़ चई हाफ़िज़ साहब लिखियो आहे उते जो उते उन साहब जे दिमाग़ जी रग फाटी पियसि वाह तमां नक मां कननि मां खून जा फुआरा जारी थी वियसि ऊंधो थी वञी किरियो जीअं कुतो भौंकी भौंकी मरंदो आहे ईअं मरी वियो उन्हनि अंग्रेज़नि कुतनि जी जेके तालीम पढ़ंदा उनजो हशर इहो अथव मदरसे जो हाफ़िज़ ऐं आलिम बि ईअं कंदो नी सो कारान जेके अॼु वाइदो कनि त पंहिंजे बच्चनि खे क़ुर ॿिए नंबर ते हिननि मदरसनि जी ख़िदमत कयो बाबा ही मदरसा असां हुकूमत खां पैसा न वठंदासीं तव्हांखे ख़बर आहे मौलाना फज़ल रहमान साहब लाडकाणे में तकरीर कई पोइ मौलाना फरमायो त एजेंसियुनि मूंखे चयो मौलाना इमरान सां ठाह कर 500 अरब डॉलर आया आहिनि इमरान सां न ठहंदे असां मौलनि खे ख़रीद कंदासीं मदरसे जो मोहतमिम तुंहिंजे ख़िलाफ़ थींदो मस्जिद जो पेशमान तुंहिंजे ख़िलाफ़ थींदो मस्जिद जो पेशमान मदरसे जो मुफ्ती ऐं मोहतमिम तुंहिंजे ख़िलाफ़ थींदो मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो भली बुख भरम जी शल न वञे शान असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं पर तव्हांजे पैसे ते वञी जमात थुक बि न हणंदा ऐं ॿियनि सभिनी पैसा वरिता वाहिद जमात उलमा देवबंद जनरल पैसनि खे ठुकराए छॾियो त असां मस्जिदूं मदरसा पिनी करे हलाईंदासीं दीनदारनि जे पैसनि जी बरकत आहे पर साल 72,000 हाफ़िज़ हुया वफ़ाक़ में हिन साल मूंखे डॉक्टर अब्दुल सलाम वफ़ाक़ जो वॾो आहे सूबे सिंध जो चई हिन साल 76,000 हाफ़िज़नि हिफ़्ज़ में फार्म भरायो आहे पर साल 72,000 आहे जिनमें 13,000 न्याणियूं हुयूं जेके हाफ़िज़ानियूं थियूं हिन साल 76,000 हाफ़िज़नि हिफ़्ज़ में फार्म भरायो आहे जिनमें 15,000 न्याणियूं आहिनि सचो नारे तकबीर माना अंग वधे पियो आलिम वधनि पिया हाफ़िज़ वधनि पिया मस्जिदूं मदरसा वधनि पिया तव्हांजे पैसनि खे असां सजायो कयो आहे अजायो न कयो पोइ बरेलिन जो हिकिड़ो मौलवी आयो सखर में वॾो जलसो कराची जो पोइ बरेलिन खे चई बाबा ये टीजा बंदि कयो जुमाना बंदि कयो ये यारनि जा खीर बंदि कयो ये 40 बंदि कयो रुगो मानी खोर मुला का त्याग कयो
ये पैसा मदरसा में खर्च कयो उन्हनि देवबंदियुनि जे पैसनि मां आलिम पिया पैदा थियनि, हाफ़िज़ पिया पैदा थियनि, कारी पिया पैदा थियनि, मुफ्ती पिया पैदा थियनि। तव्हांजे पैसनि मां रुगो हलवे खोर, मानी खोर, खतमाई मुल्ला पिया पैदा थियनि। ये उलमाए हक़ उलमाए देवबंद, उलमाए हक़ उलमाए देवबंद, शाने मदारिस, अज़मते दीनी मदारिस, कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। माना दुश्मन भी मने पियो तो देवबंदी जमात जा पैसा सजाया। सही तो चवाया गलत? अज जेके इते हाफ़िज़ थिया आहिनि, सिर्फ़ हाफ़िज़नि जे पीउ मां खे ख़ुशी करणु न खपे, हाफ़िज़ जे उस्ताद मदरसे जे मोहतरम साईं गुलामुल्लाह के ख़ुशी करणु न खपे, बल्कि तव्हां जेके भी जमायती ते आया हो तव्हां असां सभिनी जी ख़ुशी आहे। जीअं इन्हनि खे अजुर मिलंदो, जन्नत मिलंदी, इंशाअल्लाह तव्हां असां इन्हनि जी ख़िदमत करण वारा, तालुम करण वारा, इन्हनि जे ख़ुशीअ जे काज में अॼु असां शरीक थिया आहियूं। इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं असां बि इन्हनि सां गॾु जन्नत में वेंदासीं। असां हिन जे झोली खे पकड़ींदासीं त ही करो ज़ुल्म आहे, असां अन्न ॾिनोसीं, चांवर ॾिनासीं, 500,000 रुपया ख़ैरात ॾिनीसीं, तव्हांखे लटा कपिड़ा वठी ॾिनासीं, ईअं अकेला था जन्नत में वञो। ऐं इंशाअल्लाह ही ईअं अकेला न वेंदा, रब खे चवंदा या अल्लाह हिननि जो बि असांजे तालीम में हिसो आहे, हिननि खे बि इजाज़त ॾे त रब फरमाईंदो क़ुरान जे सदके सभु जन्नत में वञो। सो इंशाअल्लाह इन क़ुरान जे सदके तव्हां असां सभु जन्नत में वेंदासीं। दुआऊं भी गुरु अल्लाह ताला उलमा जी इन तारीख़ खे कामयाब फरमाए, असांजे मुल्क पाकिस्तान जी रब हिफ़ाज़त फरमाए, मसाजिद मदारिस जी रब हिफ़ाज़त फरमाए।